अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां अवां जो भाउ अब्दुर्रब टांवरी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। कल टियों खां वठी करे यानी कुछ वक़्त खां अञा पहिरियां बि मौलाना फज़लुर रहमान साहब जे मथां हिकु इख़्तिलाफ़ आयो आहे, हिकु जेको एतिराज़ आयो आहे त मौलाना फज़लुर रहमान साहब हिन हुकूमत जे ख़िलाफ़ महांगाई मारज इस्लामाबाद जी तरफ़ मारज या अदम इस्तेहकाम जी तहरीक छो नथो जेको आहे हाणे, हालांकि मौलाना फज़लुर रहमान इमरान ख़ान जी हुकूमत में अदम इस्तेहकाम जी तारीख़ आंदी, इस्लामाबाद जी तरफ़ लांग मारज कयो, महांगाई मारज कयो। हिन हुकूमत इमरान ख़ान खां ज़्यादा जेको आहे महांगाई कई आहे, ज़्यादा जेको आहे बहरान पैदा कया आहिनि, ज़्यादा जो तेल जी वग़ैरह जी क़ीमत जेको आहे चाढ़े छॾी आहे। त सभ खां पहिरीं इहो सवाल करण वारो पीपुल्स पार्टी जो माण्हू या कारकुन उहिदेदार न आहे, नून लीग जो उहिदेदार या उनजो कारकुन वर्कर कोन्हे, बल्कि इहो सभ खां एतिराज़ ज़्यादा कंदड़ जेको आहे PTI वारनि जो आहे, PTI जे उहिदेदारनि ऐं कारकुननि जो आहे। उहिदेदारनि जो एतिरो न आहे जेतिरो कारकुननि जो आहे। ऐं उनखां बाद में जेको आहे जेके आज़ाद माण्हू आहिनि उहे मौलाना फज़लुर रहमान साहब जेके कंहिंजी कंहिं पार्टी सां वास्तो कोन्हे, हल्की पार्टियूं जेके आहिनि उन्हनि सां वास्तो आहे, त उहे मौलाना फज़लुर रहमान साहब जे मथां एतिराज़ करे रहिया आहिनि त मौलाना फज़लुर रहमान साहब आख़िर हेॾी वॾी महांगाई में छो ख़ामोश आहे। त सभ खां पहिरीं मां PTI वारनि खे हिकिड़ो मुख़्तसिर नंढो सवाल अर्ज़ु रखंदुसि त मौलाना फज़लुर रहमान साहब त इमरान ख़ान जी हुकूमत में निकितो, सिर्फ़ु महांगाई जी वजह कोन हुई, पर उनजा कुझु ॿिया वजूहात बि आहे जेके मां तव्हांजे साम्हूं कुझु रखंदुसि। त तव्हां जॾहिं 2013 ऐं 14 में जॾहिं 126 ॾींहं इस्लामाबाद में धरणो हयो त उन जो छा सबबु ऐं वजह हुयो, त उहो वजह इमरान ख़ान इहो पेश करे थो त हीअ हुकूमत यानी नवाज़ शरीफ़ जी 2013 वारी इलेक्शन में जेका हुकूमत आई आहे नवाज़ शरीफ़ जी, इहा धांधली जी हुकूमत आहे। इहो जेको आहे इंतिखाबात में जेको फेरफार थी करे नवाज़ शरीफ़ मथे आयो आहे। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे इमरान ख़ान जो इहो मौक़िफ़ हो जेको सोशल मीडिया ते मौजूदु आहे, यूट्यूब ऐं फेसबुक ते मौजूदु आहे, गूगल ते तव्हां सर्च करे ॾिसो त उनजो इहो ई मौक़िफ़ रहियो आहे त नवाज़ शरीफ़ जेको आहे महांगाई ज़्यादा कई आहे। पोइ तव्हां खां सवाल कयां थो, जॾहिं 2018 जे नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जे वञण खां बाद जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत आई 2018, 21, 22 में 23 ताईं 22 ताईं जेका इमरान ख़ान जी हुकूमत आई, त छा पोइ नवाज़ शरीफ़ जे वक़्त में जेका क़ीमतूं हुयूं ऐं इमरान ख़ान जी हुकूमत जे में जॾहिं वक़्तु आयो छा उहे क़ीमतूं घटि थियूं या अञा वधी वियूं, उहो सुवाल जो जवाबु तव्हांजे साम्हूं रखंदुसि। नवाज़ शरीफ़ जे टाइम में जेको पेट्रोल जी जेका क़ीमत हुई उहा 65 रुपए खां वठी करे मुंहिंजी 80 ताईं, यानी 2013 खां वठी करे 2018 ताईं 65 रुपए खां चढ़ी करे 80 रुपए ताईं वई। ऐं इमरान ख़ान जी जॾहिं हुकूमत आई त उहा 70 रुपए खां वठी करे 80 रुपए खां वठी करे 150 रुपए ते हली वई, यानी मथे घटि त नथी पर इमरान ख़ान जेको आहे पेट्रोल जी क़ीमत खे या बाद में आख़िरी वक़्त में 250 ताईं क़ीमत अची करे पहुती हुई। डॉलर जी जेका क़ीमत आहे $1 हिते पाकिस्तान में 100 रुपए 110 रुपया थियनि पिया, और इमरान ख़ान जे टाइम में 110, 120 खां चढ़ी करे 180 ते वञी करे पहुतो आहे। उनखां बाद में बिजली जो फी यूनिट जेको आहे नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में 2013 खां वठी करे 2018 ताईं 8 यूनिट ऐं 12 यूनिट हो। उनखां बाद जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत आई त 12 खां वठी करे इहो वञी करे 20 रुपए ताईं फी यूनिट वञी करे पहुतो आहे। खंड जेका आहे उहा 50 खां 60 रुपए किलो हो नवाज़ शरीफ़ जी 2013 खां वठी करे 2000 हुकूमत में, पर जॾहिं इमरान ख़ान आयो त 70 खां चढ़ी करे 120 रुपए ते वञी करे खंड जो किलो पहुतो। अटे जो जेको 20 किलनि जो थेलो जेको आहे नवाज़ शरीफ़ जी 2013 खां वठी करे 2018 जी हुकूमत ताईं 700 खां वठी करे 900 रुपए ताईं 20 किला हो, पर जॾहिं इमरान ख़ान आयो त इहो 700 खां 900 खां चढ़ी करे 2000 ते वञी करे पहुतो। त मुंहिंजो इहो सिर्फ़ु जवाबु इहो न आहे जो इहो मां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जी हिमायत कयां थो या उनजी पार्टी जी हिमायत कयां थो या इमरान ख़ान जी मुखालिफ़त कयां थो, मां सिर्फ़ु इहो सवाल कयां थो त जेकॾहिं इन महांगाई में नवाज़ शरीफ़ जे दौर में सस्ताई हुई, इमरान ख़ान जे टाइम में महांगाई हुई, त तव्हांजी इहो लांग मार्च करण जो 126 ॾींहं धरणे हणण जो कहिड़ो जेको आहे फ़ाइदो हो। ऐं ॿियो जेको सवाल आहे मौलाना फज़लुर रहमान साहब जो, त हिन हेॾी वरी महांगाई में मौलाना फज़लुर रहमान छो ख़ामोश आहे। पहिरें ॾींहं खां वठी करे मौलाना फज़लुर रहमान हालांकि नवाज़ शरीफ़ जा काफ़ी क़रीब आहिनि, उनजी पार्टी जे क़रीब आहिनि, शहबाज़ शरीफ़ जे काफ़ी क़रीब आहिनि, PDM जे इत्तेहादी आहिनि, उनजे बावजूद बि मौलाना फज़लुर रहमान पहिरें ॾींहं खां वठी करे चयो आहे त हीअ हुकूमत बि सिलेक्टेड आहे, हीअ हुकूमत बि धांधली सां आई आहे। मौलाना फज़लुर रहमान हिन हुकूमत जी खुलेआम जेको आहे हिमायत कोन कई आहे, हिन जे कंहिं मौक़िफ़ जी हिमायत कोन कई आहे, हिन जी कंहिं मामले में सपोर्ट कोन कई आहे। बाक़ी मुल्की लिहाज़ दिफ़ाई लिहाज़ मौलाना फज़लुर रहमान जा 12 मुल्कनि सां लॻा पिया आहिनि, उहो जेको आहे सिर्फ़ु हुकूमत जे करे नथो करे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुल्क जे मफ़ाद जे लाइ, अवाम जे मफ़ाद जे लाइ जेको उहो चीन सां ईरान सां जेको आहे मुलाक़ातूं वग़ैरह करे रहियो आहे। त मौलाना फज़लुर रहमान पहिरीं ॻाल्हि त हिन हुकूमत जो हिसो कोन्हे, त मौलाना फज़लुर रहमान मथां तव्हांजो इतिराज़ करणु ग़लति आहे। न मौलाना फज़लुर रहमान खे वफ़ाक़ी हुकूमत में को हिसो आहे, न जेको आहे सिर्फ़ु चंद जेके MLA MP आहिनि। उनखां अलावा सेनेट में बि एतिरी मौलाना फज़लुर रहमान खे ताक़त कोन्हे, जॾहिं बि को मुल्क सां मसइलो को पेश थींदो आहे, को पेट्रोल जो बहरान थींदो आहे, डीज़ल जा अघ जॾहिं मथे थी वेंदा आहिनि या कंहिं बि शइ जा जेको मसाइल में जॾहिं फासी पवंदा आहिनि, त उहो सॼो गंद वञी करे मौलाना फज़लुर रहमान साहब जे मथां उछलायो वेंदो आहे। 1947 खां वठी करे 2026 ताईं करे बि मौलाना फज़लुर रहमान जी पार्टी जेका आहे
प्राइम मिनिस्टर जी ताक़त ताईं कोन पहुती आहे, वफ़ाक़ी हुकूमत ताईं कोन पहुती आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सूबाई हुकूमत ताईं महदूद रही आहे। ऐं जॾहिं बि मौलाना फज़लुर रहमान जी क़यादत या उनजा जेका नुमाइंदा आहिनि या जेके वर्कर आहिनि एम एल ए एम पी आहिनि जिथे बि हिन वक़्तु कमु करे रहिया आहिनि ऐं जॾहिं बि उन्हनि कमु कयो आहे पंहिंजे हल्कनि जे अंदरि त अल्हम्दुलिल्लाह उन्हनि बहितर कमु कयो आहे। उन आवाम जी बहितरीन नुमाइंदगी कई आहे। मुफ्ती अब्दुल शकूर जहिड़ा ॿिया ॿिया तव्हांजे साम्हूं मिसाल आहिनि, उन्हनि सादगी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। हिन वक़्तु बि असांजे एम पी एम एल ए जेके रक्शे ते अचनि पिया आम ज़िंदगी गुज़ारनि पिया, उन्हनि खे कोई जेको आहे प्रोटोकॉल कोन्हे, कोई वॾाई कोन्हे, आवाम जे लाइ उन्हनि जी दिलि जेका आहे खुलियल आहे। त ही मौलाना फज़लुर रहमान साहब जी हक़ीक़ी आवाम जी नुमाइंदगी आहे। मौलाना फज़लुर रहमान ख़ामोश त कोन आहे। मौलाना फज़लुर रहमान साहब जेको आहे कल को ॾींहुं आहे इजलास तलब कयो आहे, मुफ्ती मामूद मरकज़ जेको आहे घुरायो आहे त तव्हांखे हिन हुकूमत जे ख़िलाफ़ बि को बयानु ॾेई सघिजे, हिन हुकूमत जे ख़िलाफ़ बि को तारीख़ हलाए सघिजे। मौलाना फज़लुर रहमान सिर्फ़ु जेको आहे धरनि इस्लामाबाद जे लांग मारती मौजूदु कोन हूंदो आहे। मौलाना फज़लुर रहमान वॾी बसीरत ऐं निगाह वारी वॾी निगाह रखंदड़ माण्हू आहे। मौलाना फज़लुर रहमान इमरान ख़ान खे बि जॾहिं लाथो त उनजी वजह सिर्फ़ु इस्लामाबाद जे महांगाई मार्च कोन हो, लांग मार्च कोन हो, धरणो वग़ैरह कोन हो। मौलाना फज़लुर रहमान इमरान ख़ान खे जॾहिं इस्तीफ़ा ॾियाराई राई तो आदम इस्तेकाम जी तारीख़ हुई। उन आदम इस्तेकाम जी तारीख़ में मौलाना फज़लुर रहमान खे काफ़ी सारा जेको आहे सीनेट में पार्लियामेंट में जेके वोट मिलिया त जेके उहे इमरान ख़ान जी ख़िलाफ़त मुखालिफ़त में हुया त असां हिन खां अदम एतमाद ऐं अदम इस्तेकाम यानी हिन प्राइम मिनिस्टर खां इमरान ख़ान खां असां जेको आहे ख़ुशि न आहियूं। हिन में असांखे एतमाद कोन्हे, इहा आवाम जो नुमाइंदो कोन्हे, लिहाज़ा असांखे हिन खां बरी कयो वञे। अक्सरियत जॾहिं पार्लियामेंट जी मेंबरनि जी ऐं नुमाइंदनि जी जॾहिं ज़्यादा थी वेंदी आहे त असां हिन हुकूमत खां ख़ुशि न आहियूं त पोइ उन प्राइम मिनिस्टर खे उन वज़ीर आज़म खे मजबूरन इस्तीफ़ा ॾियणो पवंदो आहे। इमरान ख़ान जे टाइम में बि ईअं ई थियो त अक्सरियत जेके वोट उनजी मुखालिफ़त में हलिया हुया, घटि माण्हू जेके उनजी हिमायत में हुया त मजबूरन खे इस्तीफ़ा ॾियणो पियो। हिन वक़्तु बि मौलाना फज़लुर रहमान खे जेकॾहिं अदम इस्तेकाम जे लाइ वोट हुजंदा, वोट बैंक हुजे हा, एम एल ए जी ताक़त हुजे हा त ज़रूरु हिन हुकूमत जे ख़िलाफ़ बि हलाईंदा। ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब वॾी निगाह रखंदड़ आहिनि। सिर्फ़ु इस्लामाबाद जे तरफ़ लॉन्ग मार्च करण सां मसइलो हल कोन थींदो, इस्लामाबाद जी तरफ़ महांगाई मार्च करण सां मसइलो हल कोन थींदो। इमरान ख़ान खे टाइम इहो सिर्फ़ु उनखे प्रेशर ॾियणो हो, आवाम जी ताक़त ॾेखारणी त जेकॾहिं अञा वधीक अहिड़ा अमल कया हुया, अहिड़ा कम कया जंहिं सां मुल्क जी सलामती खे को नुक़सानु पहुची सघे थो त उहो जेको आहे मौलाना फज़लुर रहमान जेको उनखे रोकण जी सलाहियत रखे थो। मौलाना फज़लुर रहमान सिर्फ़ु पंहिंजी ताक़त ॾेखारी, सिर्फ़ु पंहिंजो असुर रसूख़ ॾेखारियो। ईअं कोन थिए त मां हिन धरणे सां जेको आहे इमरान ख़ान खे लाहे करे पोइ मोटी ईंदुसि। सिर्फ़ु पंहिंजी ताक़त ॾेखारी त असांजी जमात जे अंदरि एतिरी ताक़त मौजूदु आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह पहिरीं ताक़त जमात जी हिन मुल्क जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जी आहे। तो मौलाना फज़लुर रहमान साहब जे मथां उहे इख़्तिलाफ़ करनि था जेके पाण हिन महांगाई खे वधाए करे अॻिते आंदो आहे। ऐं उन खां बावजूदि जॾहिं 2019 में जॾहिं इमरान ख़ान IMF खां 6 मिलियन जो जॾहिं कर्ज़ो वरितो, उहो बि रिकॉर्ड सोशल मीडिया ते मौजूदु आहे। गूगल ते तव्हां वञी करे सर्च कयो त 2019 जो जेको IMF जो कर्ज़ो जॾहिं तव्हां लिखंदव त तव्हांखे 6 मिलियन जो डॉलर जो कर्ज़ो जेको तव्हांखे ॾिसण में ईंदो। उन मां 3 मिलियन डॉलर जेके उनखे मिलिया, 3 मिलियन डॉलर उनखे कंहिं शराइ जे सबबु IMF जी शराइ जे सबबु न मिली सघिया। हिन वक़्तु बि इहे मुल्क सां जेके क्राइसिस जा हाल आहिनि, जेके मुल्क जे कर्ज़ जे हाल जे करे जेका महांगाई वधी वई आहे, त उनखे हिकिड़ो बहानो आहे। असां बि चवंदासीं इहा हुनजी जेका महांगाई आहे सिर्फ़ु IMF खे ख़ुशि करण जी जेका कोशिशि कई वञे थी, ताकी उनजे हदफ़ खे, उनजे मुआदे खे पूरो कयो वञे त हे बहानो ॾेई करे उहा पेट्रोल खे, डीज़ल खे ऐं ॿियनि शयुनि खे जेको मथे करे IMF जो कर्ज़ो जेको आहे ॾियणु चाहिनि था। IMF जी जेका बजट जेका आहे उनजो जेको लोन अदा करणु चाहिनि था। बाक़ी मौलाना फज़लुर रहमान साहब जे मथां ॻाल्हाइणु बकवास करणु सिर्फ़ु तासुब ऐं बुग़्ज़ आहे। असां जॾहिं हिन खां सवाल कंदा आहियूं त तव्हां एतिरो मौलाना साहब जे बारे में छो ॻाल्हाईंदा आहियो, उहे चवंदा आहिनि साईं असां हक़ सच ॻाल्हाईंदा आहियूं। त बहरहाल इहो हक़ सच जेको आहे तव्हां कॾहिं पंहिंजे हल्के जे नुमाइंदे जे बारे में कोन ॻाल्हायो आहे, पंहिंजे हल्के जे MLA ऐं MP जे बारे में, बाअसर माण्हुनि जे बारे में न ॻाल्हायो आहे। कॾहिं सरदार रईस ऐं पुलिस जे ऑफिसर जे बारे में, कॾहिं आर्मी जे ऑफिसर जे बारे में तव्हां न ॻाल्हायो आहे। इहो हक़ सच तव्हांखे हमेशह मौलाना फज़लुर रहमान साहब जे मथां छो यादि ईंदो आहे? जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत जे मथां तव्हांखे हक़ सच छो यादि ईंदो आहे? मौलाना फज़लुर रहमान खां अलावा तव्हांजे मुल्क जा मसाइल, तव्हांजे हल्के जा बि कुझु मसाइल आहिनि। तव्हां एतिरी जेकॾहिं ताक़त रखो था, सोशल मीडिया खे जेकॾहिं पावर आहे त तव्हांजे कंदव कोट जे गटरनि जा मुंहुं खुलियल आहिनि, इन्हनि जे बारे में तव्हां हक़ सच ॻाल्हायो। मेन बाज़ार जे अंदरि रेडियो मथियां बीठल आहिनि, इन्हनि जे बारे में तव्हां हक़ सच ॻाल्हायो। सॼे कंदोकोट में केमिकल जो, मुल्कनि में काफ़ी शहरनि में, सिंध जे काफ़ी शहरनि में जेको आहे केमिकल वारो खीरु हली रहे था, उन्हनि जे बारे में हक़ सच ॻाल्हायो। तव्हां जॾहिं हेठनि तां पुॼी न सघंदा आहियो, हेठनि तां ॻाल्हाए न सघंदा आहियो, हेठनि जी जेका आशीर्वाद हेठां रहिया पिया आहियो, उनखे ईद मुबारक जॾहिं तव्हां ॾियणु वेंदा आहियो, उन्हनि जे गोॾनि ते जॾहिं किरिया पिया हूंदा त तव्हांखे हक़ सच ॻाल्हाइण जी सलाहियत कान अचे। तव्हांखे सिर्फ़ु मौलाना फज़लुर रहमान ॾुखे वक़्त में यादि ईंदो आहे। इहा भली ॻाल्हि आहे, बहितर ॻाल्हि आहे, पर इन
यादि इनखे जेको आहे सुहिणे नमूने सां माण्हू चई बि सघे थो, पर इन में बोझ जी कहिड़ी ॻाल्हि आहे। मौलाना फज़लुर रहमान साहिबु किथे गुम आहे, मौलाना फज़लुर रहमान मिटी जे हेठां दफ़न आहे, मौलाना फज़लुर रहमान साहिबु इंतिकाल करे वियो आहे, मौलाना फज़लुर रहमान हे करे वियो आहे, उहो पैसा खाई करे वेही रहियो, कुझु बि न आहे। मौलाना फज़लुर रहमान जो उहो ई नज़रियो अक़ीदो आहे त हा असां हमेशह आवाम जी नुमाइंदगी कई आहे, वरना मौलाना फज़लुर रहमान सिर्फ़ु कुर्सी जे मथां नज़र कोन्हे, इस्लामाबाद जी तरफ़ नज़र कोन्हे, हुकूमत जी तरफ़ नज़र कोन्हे, वफ़ाक़ी हुकूमत में अचण जेको आहे ज़हनियत कोन्हे। जो मौलाना फज़लुर रहमान खे हिन हुकूमत बि जेको आहे जॾहिं अचण खां पहिरियां बलोचिस्तान जी ऐं जेको आहे ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत ॾियण जो ऐलान कयो, मौलाना फज़लुर रहमान खे जूते जी नोक ते रखियो। 1947 खां वठी करे 2026 ताईं मौलाना फज़लुर रहमान हमेशह जेका बि ग़लति कम जेके मुल्क जे लाइ थिया, मुल्क खे टोड़ण जे लाइ थिया, मुल्क खे ख़तमु करण जे लाइ थिया, त मौलाना फज़लुर रहमान साहिबु उन्हनि जे ख़िलाफ़ु तारीख़ हलाई आहे। कोई बि जेकॾहिं ग़लति कमु मुल्क जे अंदरि थींदो आहे त मौलाना फज़लुर रहमान साहिबु उनजे बारे में तारीख़ हलाईंदो आहे। ज़िया जे टाइम तारीख़ हली, मुशर्रफ जे टाइम में तारीख़ हली, इमरान ख़ान जे टाइम में तारीख़ हली, मौलाना सिर्फ़ु पंहिंजी ज़ाती मफ़ादात खे हटी करे आवाम जी मफ़ादात खे ज़्यादा तरजीह ॾींदो आहे। बाक़ी मौलाना फज़लुर रहमान साहिब जे बारे में घटि वधि लफ़्ज़ इस्तेमालु करणु हिकु आलिमी दीन जे बारे में, हिकु दीनदार माण्हू जे बारे में अहिड़ो क़ाइद कंहिंजो कोन हूंदो जंहिंखे ॾाढ़ी बि हुजे, पटको बि हुजे, पंहिंजो निमाज़ पाबंद बि हुजे, ऐं जेको तरावीह में क़ुर मजीद मुकमल ख़तमु कंदड़ हुजे, जेको अल्लाह जे दरगाह में, अल्लाह जे दरबार में जेको आहे सजदा ऐं रुकू जी हालत में हुजे, जेको खाना काबा जो तवाफ़ कंदो हुजे, जेको हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़बर जे साम्हूं बीह करे रोज़ा अतर जे साम्हूं बीह करे, क़बर मुबारक जे साम्हूं बीह करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब सां पेश थी करे सलाम पेश कंदो हुजे, अल्लाह तबारक व तआला इहा सलाही सिर्फ़ु मौलाना फज़लुर रहमान साहिब खे ॾिनी आहे। वरी बसीरत ॾिनी आहे जो बावजूद इख़्तिलाफ़ जे बि कंहिंजी बि पार्टी सां जॾहिं इख़्तिलाफ़ रखंदो आहे, तुंहिंजे ख़िलाफ़ु ग़लति ज़बान इस्तेमालु न कंदो आहे, न वरी कारकुननि खे तरग़ीब ॾींदो आहे त तव्हां हिन जे ख़िलाफ़ु हीअ ॻाल्हायो। तव्हांजा पंहिंजा लीडर जेके हूंदा आहिनि स्टेज ते वेही करे ग़लति गंदी ज़बान, बाज़ारी ज़बान इस्तेमालु करे उनजे ख़िलाफ़ु घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, पर उनजे बावजूद मौलाना फज़लुर रहमान साहिब एतिरो घटि जेको आहे घटिया ज़बान कॾहिं ग़लति ज़बान इस्तेमालु न कई आहे, कॾहिं घटि वधि कंहिंखे कोन ॻाल्हायो आहे। इहा मौलाना फज़लुर रहमान साहिब जी पंहिंजी तरबियत ऐं इहा ई तरबियत उनखे पंहिंजे कारकुननि खे ऐं पंहिंजे जेको आहे हमायतीन खे, पंहिंजे जेको नुमाइंदनि खे ॾेई छॾी आहे त तव्हांखे कॾहिं बि घटि वधि न आहे ॻाल्हाइणु। हथा के तरीक़े सां जॾहिं इमरान ख़ान सख़्तु बीमार थी पियो त मौलाना फज़लुर रहमान जी सिहतयाबी जे लाइ दुआ घुरी ऐं हिन हुकूमत जे बारे में खुले ऐलान इहो मौलाना फज़लुर रहमान साहिब कयो आहे त इमरान ख़ान खां हिन वक़्तु जेको आहे सियासी इंतकाम वरितो वञे थो। इहा हक़ सच जी ॻाल्हाइण जी सलाहियत मौलाना फज़लुर रहमान जे अंदरि मौजूदु आहे। बाक़ी मौलाना फज़लुर रहमान साहिब जे मथां तव्हांखे ॻाल्हाइण जो हक़ नथो जुगाए। ठीकु आहे, जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान निकिरे थो त तव्हांजा अहिड़ा माण्हू अॼुकल्ह सोशल मीडिया ते जेके चवंदासीं अॻे में महांगाई वधी वई आहे, आवाम रोज़गार बेरोज़गार थी वेंदी, जेको आहे उनजो रोज़ी बंदि थी वेंदी, ॾियारी कमाइण वारो काॾे हलंदो, इहे तव्हांजी ज़बान में तबसरा ईंदा। तव्हांखे जेकॾहिं हक़ सच ॻाल्हाइणो आहे त पंहिंजे आवाम जे बारे में नुमाइंदगी करे हक़ सच ॻाल्हायो। तव्हांखे जे हक़ीक़ी दर्द आहे त आवाम जे लाइ दर्द तव्हां इहो पेश करे पंहिंजे नुमाइंदनि सां अची करे पेश कयो। मौलाना जी न सूबाई हुकूमत आहे, न वफ़ाक़ में एतिरी हुकूमत ऐं ताक़त आहे, न पार्लियामेंट में एतिरी ताक़त आहे, न वफ़ाक़ जेको हिसो आहे, उनजे बावजूदि तव्हांजो गंद जेको आहे मौलाना फज़लुर रहमान साहिब जे मथां वञे थो। इहो सिर्फ़ु दोस्त ऐं तासुब आहे। बाक़ी उनजे ख़िलाफ़ु जेका बाज़ारी ज़बान तव्हां इस्तेमालु कयो था, इहा तव्हांजी पार्टी जी ॾिनल, तव्हांखे तव्हांजे क़ाइदनि जी ॾिनल तरग़ीब आहे, या उनजी जेको आहे तव्हांखे इहो जेको सम्झाणी ॾिनल आहे, उहो तव्हांजो वाइद नसीब जेको तव्हांखे ज़बान में ॻाल्हाए रहियो आहे, तव्हांजे घर जी जेको अख़लाक ऐं तरबियत खे ज़ाहिर करे रहियो आहे। वरना मौलाना फज़लुर रहमान साहिब जी ऐं उनजे क़ाइदीन जी ऐं उनजे जेको आहे नुमाइंदनि जी ऐं उनजे कारकुननि जी इहा ज़बान कोन्हे। छो जो जेका ज़बान तव्हां इस्तेमालु कयो था उहा असां बि करे सघूं था। जेका पोइ उनखे ख़राबु करणु बिगाड़णु तव्हांजो कमु करे रहिया आहियो, इहो कमु असांखे बि बख़ूबी तमामु बहितरीन तरीक़े सां ईंदो आहे। पर असांजी जेका इहा हमेशह इहा रही आहे त जेकॾहिं केरु असांजे क़ाइदीन जे ख़िलाफ़ु मौलाना फज़लुर रहमान साहिब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो आहे त असां उनजे ख़िलाफ़ु जेके कंहिंजी गिरबान हथ त न आहियूं विझंदा, पर पंहिंजे क़ाइदीन जी जेको आहे दिफ़ा करण में भरपूर जेको आहे हक़ अदा कंदा आहियूं। उनजो जेको आहे भरपूर जेको आहे हिमायत कंदा आहियूं। सोशल मीडिया ते भरपूर जेकर जवाबु ॾींदा आहियूं। हीअ बि माल मुंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जवाबु आहे, कंहिंखे असां कंहिंजी मुखालफ़त कोन्हे, फ़िरका वारी फैलाइणु कोन्हे, पार्टियुनि जी मुखालफ़त करणु कोन्हे। असां हर हिकु पार्टी जो दिलि सां एतिराम कंदा आहियूं, जे कारकुननि जो एतिराम कंदा आहियूं। इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते हुजे, पर एतिराम पंहिंजी जॻह ते हुजे। इख़्तिलाफ़ ईअं हुजे जो मौलाना फज़लुर रहमान नून लीग सां बि इख़्तिलाफ़ रखंदो आहे, PTI सां इख़्तिलाफ़ रखंदो आहे, जमात इस्लामी सां इख़्तिलाफ़ रखंदो आहे, तमामु तरह सियासी पार्टियुनि जो इख़्तिलाफ़ बि रहंदो आहे। पंहिंजी जेके पार्टियुनि जा माण्हू उन्हनि सां बि इख़्तिलाफ़ रखंदो आहे, पर उहो अख़लाक जे दायरे में हूंदो आहे। उन सां तनक़ीद कंदो आहे त तनक़ीद बराए तनक़ीद न हूंदी आहे, तनक़ीद बराए इस्लाह हूंदी आहे। हिन वक़्तु बि मौलाना फज़लुर रहमान ख़ामोश त कोन आहे। उन इजलास तलब कयो आहे त असां हिन हुकूमत जे ख़िलाफ़ु आहियूं। हीअ जेको महांगाई जो बम किरायो असांजी मुखालिफ़त आहियूं। इहो जॾहिं बिल पेश कयो तंहिंमें मौलाना फज़लुर रहमान को ठपो त कोन आयो आहे, मौलाना हिमायत कोन कई आहे। सिर्फ़ु इहो बोझ आहे त मौलाना फज़लुर रहमान साहिब इमरान ख़ान जे टाइम में निकितो, हाणे छो नथो निकिरे। त हाणे निकिरंदा बि कि मसइला पैदा थींदा, मसइला हल कोन थींदा।
मौलाना फजलुर रहमान बजाए के रोड रस्ते जे मथां जेको आवाम खे परेशान करण जे बजाए मौलाना फजलुर रहमान हमेशह असम्बली जे अंदरि अदम इस्तेकाम जे ज़रिए सां इजलासनि जे ज़रिए सां पंहिंजे उन्हनि इत्तेहादियुनि खे पंहिंजे जेको आहे हुकूमत खे जेको आहे दॿाइण जी कोशिशि कंदो आहे। हिन वक़्तु बि मौलाना फजलुर रहमान इहा ई पॉलिसी आहे, जॾहिं बि उन हुकूमत जा नुमाइंदा उन वटि अचनि था त उनखे भरपूर दॿाइण जी कोशिशि करे रहियो आहे। बि बार बार मौलाना फजलुर रहमान महांगाई में इतमाद में वठण जी कोशिशि करनि था, पर मौलाना पोइ बि उनजी मुखालत करे छॾी आहे। बावजूदि इनजे जो मौलाना फजलुर रहमान साहिब इन PTI जो इत्तेहादी आहे, नून लीग जो इत्तेहादी आहे, उनजे बावजूदि उनजी मुखालत सरेआम कई आहे। एतिरी केरु बि न कंदो आहे। इहा असांजी जमात जे अंदरि सलाहियत मौजूदु आहे, जो असां जॾहिं कंहिं आर्मी वारे खे ग़लति कंदे ॾिसंदा आहियूं त उनखे ग़लति चई ॾींदा आहियूं। क़ाइद सिंध अल्लामा राशिद मोहम्मद सूमरो साहिब सां जॾहिं ग़लति थियो त उन अखियुनि सां मिलाए करे रेंजर वारनि खे अखियूं ॾेखारियूं। इहा असांजी जमात जे अंदरि मौजूदु आहे। बाक़ी तव्हां कुझु दलाली कंदे कुझु जेको आहे घटिया ज़बान बाज़ारी ज़बान इस्तेमालु कंदे मौलाना फजलुर रहमान साहिब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त असांजा उनजा जेके कारकुन आहियूं, मां हिकिड़ो अदना उनजो कारकुन आहियां, त असां उनजे दिफ़ा जे लाइ वेठा आहियूं, असां भरपूर उनजो दिफ़ा अदा कंदासीं। लिहाज़ा इहो तव्हांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बुग़्ज़ आहे। मौलाना फजलुर रहमान खे तव्हां हुकूमत ॾियो, मौलाना फजलुर रहमान खे सूबाई हुकूमत ॾियो या वफ़ाक़ी हुकूमत ॾियो, पोइ तव्हांजो एतिराज़ थिए थो त तव्हां जेको हीउ करे सघो था। त ईअं ई शरीयत में कानून आहे त जेको ग़लति करे उन खां इहो सुवाल पुछा कयो, जेको जंहिंखे जहिड़ी अमानत ॾिनी वई आहे उन अमानत जे बारे में उन खां तव्हां सुवाल करे सघो था। तव्हांखे एतिरी ज़रूरत कोन थी आहे जो तव्हां पंहिंजे हल्के जे कंहिं नुमाइंदे खां मुंहिंजो नालो नथो खणा, जो कंदो कोड़े मसाइल तव्हां उन बारे में को ॻाल्हाए सघो, एतिरी तव्हांखे ज़रूरत न थींदी। छो जो तव्हां ईद वारे ॾींहुं वञी करे गुरनि ते हथ ॾेई करे उन्हनि सां मिलंदा आहियो, उन्हनि जा जेके तव्हां जुतियूं सिधा कंदा आहियो। बाक़ी जेके तव्हांखे ॻाल्हाइणो, जेके शरीफ़ माण्हुनि जे लाइ ॻाल्हाइणो, जंहिंजी उबतड़ में उहो तव्हांखे को जवाबु कोन ॾींदो, को तव्हांखे लठ कोन ॾींदो, तव्हांखे FIR कोन कराईंदो, उनजा कारकुन तव्हांखे घटि वधि कोन ॻाल्हाईंदा, बसि तव्हांखे वारो मिली पवंदो आहे। त लिहाज़ा असांजी जमात बहितरीनु जमात आहे। बाक़ी हर हिकु बाग जे अंदरि जॾहिं तव्हां वेंदो त तव्हांखे कुझु ख़राबु मेवा, ख़राबु जेको आहे तव्हांखे जेको आहे भाॼी वग़ैरह मिलंदी। जॾहिं तव्हां रेड़ी जे मथां को सामान ख़रीद करणु वेंदो त कुझु भलनि पटाटनि सां गॾु तव्हांखे ख़राबु शइ बि तव्हांखे मिली वेंदी, ख़राबु फ्रूट बि तव्हांखे लॻी वेंदो, सभु शइ भली न हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां असांजी जमात ईअं नथा चऊं जो सॼी भली आहे, कुझु उहिदेदार जे अंदरि ग़लती हूंदी, कुझु नुमाइंदनि जे अंदरि ग़लती हूंदी, कुझु कारकुन जेके आहिनि घटि वधि ॻाल्हाईंदा हूंदा। पर मौलाना फजलुर रहमान साहिब जी ज़ाती तरबियत कोन्हे जो कंहिं पंहिंजे वरी जलसे में या कंहिं इजलास में या कंहिं पंहिंजे कारकुननि खे जेको आहे अहिड़ी तरकीब ॾिनी हुजे त तव्हां मुंहिंजे मुखालिफ़नि खे हीउ जवाबु ॾियो, या पाण अची करे अहिड़ो जवाबु ॾिए जंहिंमें जेके गार गंदौर अल्फाज़ शुमार थींदा आहिनि, जंहिंमें जेको आहे बुराई शुमार थींदी हुजे, बद अख़लाक़ी शुमार थींदी हुजे। मौलाना फजलुर रहमान जी न इहा ज़बान आहे, न उनजे जेको आहे लीडरनि जी जेका क़ाइदीन हेठां हमायतीन उनजी अहिड़ी ज़बान आहे, न उनजे कारकुननि जी अहिड़ी ज़बान आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख़्रु आहे जो असां मौलाना फजलुर रहमान साहिब जा कारकुन आहियूं। उहे हिकु आलिम दीन आहे। अल्लाह तबारक व तआला जे दरगाह में, अल्लाह ताला जे घर में सर्ब सुजूद थींदड़ आहे, रुकू कंदड़ आहे, ऐं अल्लाह तबारक व तआला जी भरपूर जेको आहे इबादत कंदड़ आहे। अल्लाह ताला उनखे सफ़ेद रिश ॾिनी आहे, ओतिरो अल्लाह तबारक व तआला उनखे दाबो बि ॾींदो आहे। जो जॾहिं बि मुल्क सां कंहिं बि हुकूमत खे मसाइल पेश थींदा आहिनि त वञी करे मौलाना फजलुर रहमान साहिब जी दरगाह में वञी करे पेश थींदा आहिनि। मौलाना फजलुर रहमान जे वञी करे चौकट ते वञी करे किरी पवंदा आहिनि। असां सां हीउ मसइलो आहे, हिन मसइले जो हल ॿुधायो, हिन मसइले खे कीअं असां ॿाहिरि निकिरूं। कहिड़ो बि मसइलो हुजे, कहिड़ी बि पार्टी जो हुजे, मां वीडियो तव्हांजे साम्हूं रखंदुसि। PTI जा कुझु नुमाइंदा, PTI जा कुझु वर्कर अची करे मौलाना फजलुर रहमान साहिब खे मसाइल पंहिंजा ॿुधाए रहिया आहिनि, ऐं मौलाना फजलुर रहमान वरी बसीरत सां, वरी ख़ुशी सां उनजे मसाइल खे ॿुधी रहिया, वरी एतिराम सां उनजे मसाइल खे ॿुधी रहिया, उनखे बिल्कुलु तसली ॾेई रहियो आहे। इहा मौलाना फजलुर रहमान जी तरबियत आहे। उनजे उबतड़ में तव्हांजी छा तरबियत आहे, जो जॾहिं बि तव्हां को मसइलो पेश थींदो आहे, महांगाई थींदी आहे, सिधो वञी करे तव्हां मौलाना फजलुर रहमान खे जेको आहे जेको आहे जो मुलविस करार ॾींदा आहियो, उनजे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदा आहियो। सिर्फ़ु सिर्फ़ु रोज़ आहे, तव्हांजी बाज़ारी ज़बान हूंदी आहे, तव्हांजी घर जी तरबियत खे ज़ाहिर कंदी आहे, तव्हांजी पार्टी जी तरबियत खे ज़ाहिर कंदी आहे। के जेकॾहिं मुंहिंजा के अल्फाज़ तव्हांखे न वणिया हुजनि, सिर्फ़ु दर्द दिलि आहे, कंहिं सां को बोझ ऐं अदावत कोन्हे, कंहिं पार्टी सां बोझ कोन्हे। असां हिन वक़्तु बि असां हिन शइ जे हामी आहियूं त जॾहिं बि कंहिं सां को मसइलो थिए त उहो बहितरीन थी करे गॾिजी वेही करे माण्हू मसइले खे हल करे। ईरान खे इसराइल ऐं अमेरिका शिकस्त छो न ॾेई सघियो आहे त उते इहा ई सभु मौजूदु आहे त जॾहिं उन्हनि सां को मसइलो पेश थींदो आहे त सुन्नी शिया विसरी वेंदो आहे। सिर्फ़ु विसरो चवंदा त असां ईरानी आहियूं, असां हिकु मुल्क जा जेके बाशिंदा आहियूं। असांखे बि ईअं करणु घुरिजे, जॾहिं मुल्क सां मसाइल पेश थियनि, चाहे तेल जी क़ीमत हुजे, पेट्रोल जी क़ीमत हुजे, अशय खुर्दनोश जी जेका क़ीमत जेकॾहिं मथे वञे त सभु पंहिंजी जमात खे विसारे करे, कहिड़ी जमातुनि सां वास्तो आहे उहो अची करे पंहिंजो रिकॉर्ड एहतिजाज रिकॉर्ड कराए, आवाम जी जेको आहे नुमाइंदगी कंदे, माण्हुनि जी नुमाइंदगी कंदे अची करे अवाम जे हुकूमत जे उहिदेदारनि साम्हूं अची करे पंहिंजो जेको अवाम जी नुमाइंदगी कंदे एहतिजाज रिकॉर्ड कराए। त इहो ई जेको आहे न मुतहिद थियण जो, इत्तेहाद थियण जो जेको आहे वॾो सबबु हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह साईं जेको आहे मौलाना फजलुर रहमान सलामत रखे।